का मुझा महबूब मां वाइदो थी कया इन जबल जे पासे में मुझा बच्चा हन मां रगो उनके उन्यारा न बुखारा हन मां उन्हनि खे खीर प्यारे तो मुस्तफ़ा जे दरवाजे ते अचा थी। मुझे दिलबर हबीब फरमायो ताजदारे कायनात रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मोटंदी साईं दा फरमाया परल फकीर ए तोरी झंग जी बकरी कोने जो वने तो मुंजा सुनावी अध कलाक में गायब बेन जो शिकार थी वने। हाय हाय मदीने जा साईं दा फरमाया तो मोटंदी जी मुंजा साईं सुभान अल्लाह डाडे जो सुभान अल्लाह वरी महबूब दा फरमाया मोटंदी साईं मोटंदस उन्हीं जाए ते मुझा महबूब पान वेही रहा इंतजार में सरकार वेही रहा तो हाँ बकरी के इंतजार में हन वह बकरी मोटी अचे हे वही पंहिंजे बच्चन के खीर धीर प्यारे पो बचड़न के चई त गाल बुधी थो मुखे मारी फसाए हो कैद कयो हो अज कैद में फाती हुयस पर मुझा भला भाग हा बख्त हा जो मुझे रस्ते ते मुझा महबूब तशरीफ फरमा था। कायनात जा रसूल तशरीफ फरमा था इमामुल अंबिया तशरीफ फरमा था मां सरकार के सद कयो सरकार आया सरकार के जामिन दई आई हाँ ओ मुझा बचड़ा जल्दी कयो खीर पी वठो तो मुखे वापस वञणो आहे। उन्हीं बिन्ही बचड़न चयो था मां तोसां गॾु असां भी हलंदासीं तोसां गॾु असां भी हलंदासीं। उहे ॿई बचड़ा उन बकरी सां गॾु हलिया जबल जे पासे का हलिया त इए कंदे मारी भी पो तो ॾिठई त बकरी जी जाए ते मदीने जा साईं वेठा सुभान अल्लाह बकरी जी जाए ते कायनात जा रसूल इमामुल अंबिया दिलबर हबीब मुस्तफा अहमद मुतबा मुंजी बाहर कजा मुझे बाहर कजा शान वारा नबी मुझे बाहर कजा शान वारा नबी अची भेरो कजा भलारा नबी। हाय हाय जने आशिक जो जनाजो हलंदो न इन फकीर जो जने जनाजो हलंदो न खुदा जो कसम लाश मां भी आवाज ईंदो मुंजी बाहर कजा शान वारा नबी मुंजी बाहर कजा शान वारा नबी अची भेरो कजा ए भलारा नबी ए भलारा नबी मुंजी बाहर कजा ओ सुन्नी ओ आश के रसूल ओ हबीब करीम जा गुलाम हर नियते हर टाइम ते पांजे महबूब के सदींदो रह आका के पुकारींदो रह दिलबर हबीब के सदींदो रह किए सदींदो रह ओ मुंजी बाहर कजा शान वारा नबी मुंजी बाहर कजा शान वारा नबी अची भेरो कजा ए भलारा नबी। हाँ हाय हाय खुदा जो कसम इो इश्क में जायजा नाजायज ना है हुजूर के सजन सहाबा जी सुन्नता हुजूर के सजन हजरत मूसा जी सुन्नता हुजूर जी जात के सजन 1.25 लाख नबियन जी सुन्नता एड़ो हबीबन करीमन जो इश्क रख एड़ो हबीबन करीमन सा प्यार रख खुदा जो कसम जेरो जिंदा हर टाइम ते हर पल के पांजे महबूब के सदींदो कर एड़ो हबीब जो इश्क तुझे सीने में समाजी वने जो मरण का बाद में कांधी कुले दे खयो हलन नहीं खुदा जो कसम जबान मा लफ्ज हो जने मुंजी बाहर कजा शान वारा नबी मुंजी बाहर कजा दुरूद मुझे दिल में हबीब हाय मुंजी बाहर कजा शान वारा नबी अची भेरो कजा ए भलारा नबी ए भलारा नबी जाथे कुदरत सामोलन के जारियो वने उते हर आदमी के
उतारियो वञे, जाते ॿीणो जहन्नम के ॿारियो वञे, उते साणी थी जा ए सुहारा नबी, उते साणी थी जा ए सुहारा नबी, अची भेरो कजा ए भलार नबी, मुंहिंजी बाहर कजा शान वारा नबी, मुंहिंजी बाहर कजा शान वारा नबी, अची भेरो कजा ए भलार नबी। मारी जो आयो ॾिठई त मुस्तफ़ा जी ज़ात हरणी जी जाइ ते वेठा, वेझो आयो, अदब हो, अदीब हा, बेअदब न हा, अदीब हा। सरकार के अर्ज़ कई या रसूल अल्लाह, इन जाइ ते बकरी हुई, पाण फरमाइनि था अचे थी, साईं ईंदी? पाण हा ईंदी, छो न ईंदी? केमहिल जेको शिकार जान छॾाए भॼी वेंदो आहे उहो वापसि त न ईंदो आहे। पाण तुंहिंजे हथ मां शिकार जेको भॼी वञे वापसि न ईंदो, पर जेको मां मुहम्मद जे नज़रुनि जो सटियल हूंदो आहे उहो मोट जल्दी वापसि ईंदो आहे। हाय हाय, चो सुभान अल्लाह, ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह। वरी महबूबनि खे अर्ज़ कई साईं ईंदो? पाण फरमा हा ईंदी। साईं ईंदी? पाण फरमा हा ईंदी। साईं जेको शिकार भॼी वेंदो किथे ईंदी? पाण फरमा तुंहिंजे हथ जो शिकार भॻल वापसि न ईंदो, महबूब जे अखियुनि जो सटियल वापसि जल्दी पहुचंदो, तॾहिं उते आशिक जो रूह मौजूद हो। तो शाहे खूबा तू जान जाना चेहरे उम्मुल किताब तेरा, न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। हाय हाय, ईअं गुफ्तगू हले पई त बकरी पंहिंजे ॿिनि बचड़नि सां अचे पहुती। बकरी भी पहुती, बकरी जा ॿई बच्चा भी अचे पहुता। सुभान अल्लाह। महबूब करीम जे ग़ुलाम मारी जेको जंहिंखे मुंजाम सुणा बकरी जी जाइ ते महबूबन करीमन खे जो ॾिठई, उहा बकरी भी आई, बकरी जा बचड़ा भी आया। पाण करीमन फरमायो बकरी भी आई आहे, बकरी जा बच्चा भी आया आहिनि। अर्ज़ कई क़िबला मां तुंहिंजे मथां घोर कयो, अॼु तो रसूलुल्लाह जो मौज जो ॾिठो अथमि, जो धना बेजान माल जेको तो रसूलुल्लाह जे ज़बान सां वाइदो करे मोटी अचे, मां कलमो तो पढ़ा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कलमो पढ़ी मुंहिंजे दिलबर हबीब जे मथां मुसलमान थियो आहे। अर्ज़ कई या रसूलल्लाह फिदा कव उम्मी अबी, मुंहिंजा पीउ मां तुंहिंजे मथां कुर्बान वञनि। या रसूलल्लाह मां तो महबूब जे सदके इन्हनि खे आज़ाद करे छॾियो। दुरूद शरीफ मुंहिंजे सोने हबीब जे मथां पढ़ंदो। अदा पाणीअ जो मसलो जिथे किथे आहे, सीता में भी आहे, 7 वार्ड में भी आहे, 5 वार्ड में आहे। मुंहिंजा सुना छा मसलो आहे? पहिरीं ॻाल्हि त बिजली जो बहरान आहे। बिजली हूंदी त पाणी ईंदो। अल्हम्दुलिल्लाह असां वटि त पाणी पहुचे थो, मिठो भी पाणी अचे थो, छुड़ियो भी अचे थो। बाक़ी जेके हेठां इलाइक़ा आहिनि, हेठियूं जायूं हुन उन्हनि वटि नथो पहुचे। ऐं जेसि ताईं हले थो तेसि ताईं वरी बिजली हली थी वञे। ऐं इहो सॼो बहरान बिजली जो हितों वरनि जो न, मथां खां बिजली जो सिलसिलो ईअं आहे जो मथे गुडूअ में पाणी कोन्हे। पाणी हूंदो त बिजली ठहंदी, बिजली ठहंदी त सीता में पहुचंदी। हाफ़िज़ मीर मोहम्मद मेमून एरीगेशन जी मस्जिद ठही रही आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो घर तो ठहे, उनजे वास्ते हिन पर्ची लिखी आहे त तव्हां जमात सगुरी खे चओ त हिन मस्जिद लाइ चंदे जी महिरबानी कनि। रेती बजरी सीमेंट जो कुझु तव्हां खां अल्लाह अता फरमाए तव्हांखे हाफ़िज़ मीर मोहम्मद मेमून सां राब्ते में ईंदो। अल्लाह जो घर आहे, ख़ुदा तव्हांजे घर खे आबाद।
गौस पाक जी करामत ॿुधाईंदा। गौस पाक तो उहे